अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड के एक्सप्लोर कंदासीं। जी हाँ दोस्तों, छा नेक्स्ट एपिसोड में वाकई सिजावल खान के हाणे मूसा काउंट कंदो? छा नवाब खान जे चवण ते सिजावल खान जहिड़े दोस्त सां मूसा विढ़ंदो? छा उन खे मारींदो या उन खे वॾो नुक़सानु पुॼाईंदो, या उन जा साथी यानी सिजावल खान जा साथी छा मूसा ख़त्म कंदो? ऐं नवाब खान इन मां केतिरो फ़ाइदो वठण वारो आहे? ऐं नवाब खान जे चवण ते मूसा इहो आख़िर क़दम छो खणी रहियो आहे? छा जे लाइ मूसा जी कहिड़ी मजबूरी आहे जो नवाब खान सां मिली करे पंहिंजे दोस्तनि जे ख़िलाफ़ु थी चुको आहे? जी हाँ दोस्तों, अॼु इहा अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। नंढिड़ो अर्ज़ु आहे इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु ॿिए ड्रामनि जे बारे में बि तव्हांखे अपडेट ॾींदासीं, जेका ॿिया हली रहिया आहिनि, जेका नवां अचण वारा आहिनि, उन्हनि जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदासीं इन नंढिड़े वीडियो में। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त तव्हां प्रोमो ॾिठो, राति एपिसोड बि ॾिठो, ऐं नवाब खान हाणे मूसा जे कुल्हे ते बंदूक रखी हलाइणु चाहे थो। नवाब खान आहिस्ता आहिस्ता मूसा खे पंहिंजी मुठ में करे चुको आहे ऐं नवाब खान चाहे थो त मूसा खां सिजावल जेको आहे मरायां ऐं मां पंहिंजो रस्तो साफ़ु करायां। इहो हिकिड़ो ई मूसा आहे जेको सिजावल खान खे मुंहुं ॾेई सघे थो, बाक़ी कंहिं ॿिए में सघ एतिरी न आहे। जी हाँ दोस्तों, इहो त सच आहे, लेकिन ईअं छा थींदो? जी हाँ दोस्तों, मजबूरी कहिड़ी आहे मूसा जी? मजबूरी दोस्तों मूसा जी इहा आहे त मूसा जे नवाब खान जे ख़िलाफ़ु थिए थो त जेल में पियो आहे, कंहिं टाइम ज़ख़्मी पियो आहे, कंहिं टाइम किथे पियो आहे, कंहिं टाइम घर छॾी वेठो आहे। उहो सम्झी चुको आहे त मूसा सां इंसान नवाब खान सां विढ़ण सां कुझु न थींदो। नवाब खान जी कच्छ में वेही पंहिंजा कमु कढणा आहिनि ऐं नवाब खान जी क्लोज़ थियणो आहे। जॾहिं नवाब खान जी क्लोज़ थी वेंदुसि, पोइ नवाब खान खे मारणु आसान थी वेंदो। इहा आहे मूसा जी सोच। इन सोच सां मूसा जेको आहे नवाब खान जो हर हुकुम मञे थो, हर हुकुम खे अखियुनि ते रखे थो पियो, ऐं नवाब खान बि वॾो ख़ुशि थी वियो आहे। नवाब खान इहो सोचे थो त मूसा मुंहिंजे हाणे मुठ में अची चुको आहे, ऐं नवाब खान इहो सोचे थो त मूसा हाणे मूंखे छॾे काॾे बि न वेंदो। मां इन खां पंहिंजा दुश्मन छो न मरायां, पंहिंजा पालान छो न करायां? ऐं उहो वॾे में वॾो जो दुश्मन आहे सिजावल खान। ऐं दोस्तों, इन जे करे मूसा जेको आहे पंहिंजा कमु करे रहियो आहे सिजावल नवाब खान सां गॾु रही करे। लेकिन जी हाँ दोस्तों, हाणे सिजावल खान खे बिल्कुलु नुक़सानु पुॼंदो कंहिंजे हथां? मूसा जे हथां। मूसा इहो कमु कंदो नवाब खान जे चवण ते, ऐं सिजावल खान जे माण्हुनि खे ऐं सिजावल खान खे ॾंडो ॾेई छॾींदो, ऐं सिजावल खान बि सोचण ते मजबूर थींदो, मूसा जे मथां असांजा हेॾा थोरा आहिनि, मूसा जहिड़ो माण्हू इहो कीअं नवाब खान जी वकड़ में अची वियो आहे? नवाब खान जे चवण ते असांजो नुक़सानु करे थो, इन खे कीअं रोकिजे? हू पंहिंजो वस हलाईंदो। सिजावल खान बि ऐद कंदो त मां मूसा खे कोन छॾींदुसि, लेकिन अॻियां बि वरी मूसा आहे, मूसा त मूसा आहे, मूसा जी केरु ॻाल्हि मञे। लेकिन हिते ॿियो हिकु टर्निंग पॉइंट अचण वारो आहे, उहो आहे उनजी मूसा जी घरवारी। उहा पंहिंजा दुश्मन, उहा बि जॾहिं सिजावल खान जे ख़िलाफ़ु थी बीहंदी, चवंदी इहो माण्हू सही न आहे, हिन मूंखे हीअं चयो हूअं चयो, ऐं तॾहिं मूसा खे अञा डबल ताक़त मिली वेंदी। नवाब खान जी सपोर्ट अलॻि, उहो बि चवे थो तूं सिजावल खान खे काउंट कर, इहो मुंहिंजो वॾो दुश्मन आहे। ऐं वरी जॾहिं मूमल चवंदी, पोइ त अञा सिजावल चढ़ी करे मूसा चढ़ी करे सिजावल जे मथां नुक़सानु कंदो, उन जेको आहे वार कंदो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों, शेरली बि सोचण में मजबूर थी वियो आहे त मीर कंहिंजी सपोर्ट ते एॾो क़दम कयो आहे, भावल खे ज़ख़्मी कयो अथईं। लेकिन हालांकि भावल खे ज़ख़्मी त नवाब खान जे माण्हुनि कयो आहे, लेकिन शेर अली इहो सोचे रहियो आहे, अफ़वाह इहा आहे त मीर ज़ख़्मी करे राणी खे वठी वियो आहे। ऐं शेर अली बि अनक़रीब सिजावल जे ख़िलाफ़ु थी बीहंदो ऐं मीर जे बि ख़िलाफ़ु थी बीहंदो, ऐं मीर ऐं सिजावल हिकु थींदा, इहे इन्हनि सां विढ़ंदा। लेकिन शेर अली ॿिन्ही खे टांडा ॾियण जी कोशिशि कंदो, ऐं नवाब खान हथोड़ो फेरे शेर अली खां बि कमु वठंदो। ऐं अहिड़े हिसाब सां सिजावल जा ॿ दुश्मन वॾा वॾा थी वेंदा, ऐं ॿिन्ही खे मुंहुं ॾियणु वॾो मुश्किल कमु हूंदो। लेकिन सिजावल अहिड़ी सघ रखे थो ऐं ॿिन्ही खे मुंहुं ॾियण जी कोशिशि कंदो सिजावल खान। ऐं भावल बि वरी जॾहिं जो ख़िलाफ़ु थी वेंदो वक़्तु ऐं भावल जी सूरत में, पोइ त अञा मज़ो थींदो, अञा सिजावल जे लाइ मुसीबतूं वधी वेंदियूं। ऐं सिजावल हिकिड़े दुश्मन सां मुंहुं ॾींदो, वरी ॿिए सां ॾींदो, वरी टियों। अहिड़े हिसाब सां सिजावल पाण परेशान थी वेंदो त हाणे मां कयां त आख़िर छा कयां, ऐं इन्हनि भाॻनि मां जान छॾायां त आख़िर मां जान कीअं छॾायां। ऐं अचण वारनि जेको आहे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे दोस्तों ॾिसण वटां मिलंदा। हीअ ज़बरदस्त सीन आहिनि ऐं ज़बरदस्त कहाणी थियण वारी आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, छा माण्हू सोचे रहिया आहिनि राणी वापसि वेंदी? न दोस्तों, हाणे वस ताईं राणी भावल वटि न वेंदी, ऐं भावल पंहिंजी पूरी कोशिशि कंदो, पूरो पंहिंजो ज़ोर लॻाईंदो,
कोशिशि कंदो त मां कहिड़े बि तरीक़े सां राणी खे वठी वञा, मीर खे मारियां ऐं भावल ज़ख़्मी धमकी ॾिनी आहे सिजावल खे, मां तोखे मारे तुंहिंजे घर में घिरी इहो कमु कंदुमि। इहो कमु कंदो, बिल्कुलु भावल कोशिशि कंदो, लेकिन नाकाम थींदो ऐं सिजावल खे अञा गुस्सो अची वेंदो त मूंखे मारे मुंहिंजे घर में घिरंदो। भावल खे एॾी ताक़त काॾों आई ऐं सिजावल अञा धमकी ॾींदो त तोखे कहिड़ी ज़रूरत आहे जो तूं मुंहिंजे घर में घिरे। ऐं भावल चवंदो बिल्कुलु तुंहिंजे घर में घिरंदुसि, मुंहिंजी न्याणी राणी तुंहिंजे घर में आहे, मीर खे बि तूं पनाह ॾिनी आहे, मां तोखे न छॾींदुसि। हिक ॿिए खे धमकियूं वग़ैरह इहे ॿई धुरियूं ॾींदियूं। ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो दोस्तो त जेको आहे हाणे दरिया ख़ान जी बि शादी थी वेंदी ऐं दरिया ख़ान खे रतो रत कंदा नवाब ख़ान जा माण्हू। नवाब ख़ान इहो सोचे रहियो आहे त मां ईअं कयां, लेकिन इन जे अॻियां मूसा अची सघे थो, मूसा हिन खे रोके सघे थो। मूसा जो दोस्त आहे दरिया ख़ान, लेकिन हिन टाइम हू अलॻि थी चुका आहिनि, लेकिन दोस्ती बरक़रार आहे न। लेकिन मूसा कोशिशि कंदो, जे मूसा खे ख़बर पई त इन कम खे रोकींदो, नवाब ख़ान खे रोकींदो इहो कमु न कर, लेकिन दरिया ख़ान खां मूसा अलॻि थियण ते हाणे नवाब ख़ान खे दिलिजाए थी वई आहे। हाणे दरिया ख़ान कमज़ोर थी वियो आहे, मूसा जी ताक़त अलॻि हुई, गॾु हुया, ॿई ताक़त हुई। हाणे मां जेका मूसा जा दोस्त हुया उन्हनि खां पंहिंजा प्लान वठी वठां, हिन टाइम मूसा मूं वटि आहे, हिन टाइम उहे कमज़ोर आहिनि ऐं अहिड़े हिसाब सां पंहिंजा माण्हू मोकिल दरिया ख़ान जे उतां अॻिते उन्हनि खे पूरो करण जे लाइ, रतो रत करण जे लाइ। लेकिन नवाब ख़ान जॾहिं मूसा खे इहा ख़बर पवंदी त वरी कमु खिटली थींदो। लेकिन दरिया ख़ान ईअं सोचींदो त मूसा कराए रहियो आहे, नवाब ख़ान जी कच्छ में वेही असां दोस्तनि खे मराए रहियो आहे ऐं हुनजी सोच में वरी इहा ॻाल्हि अची वेंदी, डाउट अची वेंदो। ऐं अचण वारे एपिसोड में दोस्तो तव्हां इहो बि ॾिसंदो दरिया ख़ान बि मूसा जे ख़िलाफ़ु थी वेंदो, सफ़ा चवंदो तूं दोस्ती जे लाइक़ु न आहीं, तूं ग़लति कमु करे रहियो आहीं। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तो नेक्स्ट एपिसोड जेका किस्तियूं ईंदियूं उन में सुठा ऐं जेका सीन अचण वारा आहिनि, कुझु ॿिया अदाकार बि हिननि में एंटर थियण वारा आहिनि। तव्हांखे मां दोस्तो ॿुधाईंदो हलां त कुझु ड्रामा वरी जेको आहे ऐं ईद खां पोइ स्टार्ट जेका थियण वारा आहिनि। दुलाब सोप सीरियल जी पूरी तयारी हली रही आहे, उन खे जेको आहे सुठे स्पेल ते रिकॉर्ड कयो वञे, सुठे स्केल ते रिकॉर्ड कयो वञे ऐं जेको आहे उन खे सोप सीरियल खे बहितर बणायो वञे। ईद खां पोइ उन जी जेको आहे न लगातार ऐं मल्टीपल उन जी रिकॉर्डिंग शूट वग़ैरह थी वेंदी, उनजा प्रोमो टीज़र वग़ैरह बि तव्हांजे साम्हूं अची वेंदा ऐं असां अञा एक्सप्लोर करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। दुलाब सोप सीरियल बि यादि करे छॾियो। हीअ जेका ड्रामा रिव्यू कंदा आहियूं असां रोज़ाना शोबिज़ यानी रिपोर्ट तव्हांखे ॾींदा आहियूं शोबिज़ जे हवाले सां, सिंधी शोबिज़ मीडिया जे हवाले सां, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल ते तव्हांखे इहे शयूं मिलंदियूं, ॿियो तव्हांखे किथे बि कोन मिलंदियूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो, जे तव्हां शौक़ु सां यूट्यूब चैनल ॾिसंदा सिंधी मीडिया जे हवाले सां तव्हांखे का ख़बर पवे त हीअ शाहिद खुसरो व्लॉग खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं नो टेंशन करे तव्हां वेही रहो। सुबुह सां हिकिड़ी वीडियो तव्हांखे मिलंदी, सॼियूं ख़बरूं सिंधी हवाले सां इन हिकिड़े ई वीडियो में तव्हांखे मिलंदियूं रहंदियूं। ऐं ॿिया ड्रामा जेका हली रहिया आहिनि उहे तव्हांखे केतिरा वणी रहिया आहिनि उन्हनि जा बि कमेंट ज़रूरु ॿुधाइजो। ड्रामा हवेली आहे, पत्थर दिलि तव्हांखे जेको असांखे ख़बर आहे केतिरो माण्हुनि खे वणे थो, ख़ासि करे ड्रामा हवेली जी बि कमेंट कजो तव्हांखे हू ड्रामो हिन टाइम केतिरो सुठो लॻी रहियो आहे, केतिरो सुठो न लॻी रहियो आहे। दोस्तो असां काफ़ी जेको आहे कमेंट दोस्तनि जा पढ़िया, नंबर जे हवाले सां बि दोस्त कमेंट कंदा आहिनि, ज़रूरु नंबर ॾींदासीं कुझु अरसे खां पोइ, उहो सिलसिलो बि असां जारी कंदासीं, स्टार्ट कंदासीं नवाब ख़ान सां गॾु रही करे। लेकिन जी हाँ दोस्तो, हाणे सिजावल ख़ान खे बिल्कुलु नुक़सानु पुॼंदो कंहिंजे हथां, मूसा जे हथां। मूसा इहो कमु कंदो नवाब ख़ान जे चवण ते ऐं सिजावल ख़ान जे माण्हुनि खे ऐं सिजावल ख़ान खे ॾंडो ॾेई छॾींदो ऐं सिजावल ख़ान बि सोचण ते मजबूर थींदो, मूसा जे मथां असांजा हेॾा थोरा आहिनि, मूसा जहिड़ो माण्हू इहो कीअं नवाब ख़ान जी वकड़ में अची वियो आहे, नवाब ख़ान जे चवण ते असांजो नुक़सानु करे थो, इन खे कीअं रोकिजे। हू पंहिंजो वस हलाईंदो, सिजावल ख़ान बि ऐद कंदो त मां मूसा खे कोन छॾींदुसि, लेकिन अॻियां बि वरी मूसा आहे, मूसा जी केरु ॻाल्हि मञे। लेकिन हिते ॿियो हिकु टर्निंग पॉइंट अचण वारो आहे, उहो आहे उनजी मूसा जी घरवारी, उहा पंहिंजा दुश्मन, उहा बि जॾहिं सिजावल ख़ान जे ख़िलाफ़ु थी बीहंदी, चवंदी इहो माण्हू सही न आहे, हिन मूंखे हीअं चयो हूअं चयो, ऐं तॾहिं मूसा खे अञा डबल ताक़त मिली वेंदी। नवाब ख़ान जी सपोर्ट अलॻि, उहो बि चवे थो तूं सिजावल ख़ान खे काउंट कर, इहो मुंहिंजो वॾो दुश्मन आहे। ऐं वरी जॾहिं मूमल चवंदी पोइ त अञा सिजावल चढ़ी करे मूसा चढ़ी करे सिजावल जे मथां नुक़सानु कंदो, उन जेको आहे वार कंदो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो शेरली बि सोचण में मजबूर थी वियो आहे
त मीर कंहिंजी सपोर्ट ते एॾो क़दम कयो आहे, भावल खे ज़ख़्मी कयो अथईं। लेकिन हालांकि भावल खे ज़ख़्मी त नवाब खान जे माण्हुनि कयो आहे, लेकिन शेर अली इहो सोचे रहियो आहे, अफ़वाह इहा आहे त मीर ज़ख़्मी करे राणी खे वठी वियो आहे। ऐं शेर अली बि अन क़रीब सजावाल जे ख़िलाफ़ु थी बीहंदो ऐं मीर जे बि ख़िलाफ़ु थी बीहंदो ऐं मीर ऐं सजावाल हिकु थी ईंदा, इहे इन्हनि सां विढ़ंदा। लेकिन शेर अली ॿिन्ही खे टांडा ॾियण जी कोशिशि कंदो ऐं नवाब खान हथोड़ो फेरे शेर अली खां बि कमु वठंदो ऐं अहिड़े हिसाब सां सजावाल जा ॿ दुश्मन वॾा थी वेंदा ऐं ॿिन्ही खे मुंहुं ॾियणु वॾो मुश्किल कमु हूंदो। लेकिन सजावाल अहिड़ी सघ रखे थो ऐं ॿिन्ही खे मुंहुं ॾियण जी कोशिशि कंदो सजावाल ख़ान। ऐं भावल बि वरी जॾहिं जो ख़िलाफ़ु थी वेंदो वक़्तु ऐं भावल जी सूरत में, पोइ त अञा मज़ो थींदो, अञा सजावाल जे लाइ मुसीबतूं वधी वेंदियूं ऐं सजावाल हिकिड़े दुश्मन सां मुंहुं ॾींदो, वरी ॿिए सां ॾींदो, वरी टियों। अहिड़े हिसाब सां सजावाल पाण परेशान थी वेंदो त हाणे मां कयां त आख़िर छा कयां ऐं इन्हनि भाॻनि मां जान छॾायां त आख़िर मां जान कीअं छॾायां। ऐं अचण वारनि जेको आहे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे दोस्तो ॾिसण वटां मिलंदा। हीअ ज़बरदस्त सीन आहिनि ऐं ज़बरदस्त कहाणी थियण वारी आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, छा माण्हू सोचे रहिया आहिनि राणी वापसि वेंदी? न दोस्तो, हाणे वस ताईं राणी भावल वटि न वेंदी ऐं भावल पंहिंजी पूरी कोशिशि कंदो, पूरो पंहिंजो ज़ोर लॻाईंदो, कोशिशि कंदो त मां कहिड़े बि तरीक़े सां राणी खे वठी वञा, मीर खे मारियां। ऐं भावल धमकी ॾिनी आहे सजावाल खे, मां तोखे मारे तुंहिंजे घर में घिरी इहो कमु कंदुमि। इहो कमु कंदो बिल्कुलु, भावल कोशिशि कंदो लेकिन नाकाम थींदो ऐं सजावाल खे अञा गुस्सो अची वेंदो त मूंखे मारे मुंहिंजे घर में घिरंदो। भावल खे एॾी ताक़त काॾों आई ऐं सजावाल अञा धमकी ॾींदो त तोखे कहिड़ी ज़रूरत आहे जो तूं मुंहिंजे घर में घिरे। ऐं भावल चवंदो बिल्कुलु तुंहिंजे घर में घिरंदुसि, मुंहिंजी न्याणी राणी तुंहिंजे घर में आहे, मीर खे बि तूं पनाह ॾिनी आहे, मां तोखे न छॾींदुसि। हिक ॿिए खे धमकियूं वग़ैरह इहे ॿई धुरियूं ॾींदियूं। ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो दोस्तो त जेको आहे हाणे दरिया ख़ान जी बि शादी थी वेंदी ऐं दरिया ख़ान खे रतो रत कंदा नवाब खान जा माण्हू। नवाब खान इहो सोचे रहियो आहे त मां ईअं कयां, लेकिन इन्ही जे अॻियां मूसा अची सघे थो, मूसा हिन खे रोके सघे थो। मूसा जो दोस्त आहे दरिया ख़ान, लेकिन हिन टाइम हू अलॻि थी चुका आहिनि, लेकिन दोस्ती बरक़रार आहे न। लेकिन मूसा कोशिशि कंदो, जे मूसा खे ख़बर पई त इन कम खे रोकींदो, नवाब खान खे रोकींदो इहो कमु न कर। लेकिन दरिया ख़ान खां मूसा अलॻि थियण ते हाणे नवाब खान खे दिलजाए थी वई आहे। हाणे दरिया ख़ान कमज़ोर थी वियो आहे, मूसा जी ताक़त अलॻि हुई, गॾु हुया, ॿई ताक़त हुई। हाणे मां जेका मूसा जा दोस्त हुया उन्हनि खां पंहिंजा प्लान वठी वठां, हिन टाइम मूसा मूं वटि आहे, हिन टाइम उहे कमज़ोर आहिनि ऐं अहिड़े हिसाब सां पंहिंजा माण्हू मोकिल दरिया ख़ान जे उताक ते उन्हनि खे पूरो करण जे लाइ, रतो रत करण जे लाइ। लेकिन नवाब खान जॾहिं मूसा खे इहा ख़बर पवंदी त वरी कमु खिटली थींदो। लेकिन दरिया ख़ान ईअं सोचींदो त मूसा कराए रहियो आहे, नवाब खान जी कच्छ में वेही असां दोस्तनि खे मराए रहियो आहे ऐं हुनजी सोच में वरी इहा ॻाल्हि अची वेंदी, डाउट अची वेंदो। ऐं अचण वारे एपिसोड में दोस्तो तव्हां इहो बि ॾिसंदो दरिया ख़ान बि मूसा जे ख़िलाफ़ु थी वेंदो, सफ़ा चवंदो तूं दोस्ती जे लाइक़ु न आहीं, तूं ग़लति कमु करे रहियो आहीं। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तो नेक्स्ट एपिसोड जेका किस्तियूं ईंदियूं उन में सुठा ऐं जेका सीन अचण वारा आहिनि, कुझु ॿिया अदाकार बि हिननि में एंटर थियण वारा आहिनि। तव्हांखे मां दोस्तो ॿुधाईंदो हलां त कुझु ड्रामा वरी जेको आहे ऐं ईद खां पोइ स्टार्ट जेका थियण वारा आहिनि। दुलाब सोप सीरियल जी पूरी तयारी हली रही आहे, उन खे जेको आहे सुठे स्पेल ते रिकॉर्ड कयो वञे, सुठे स्केल ते रिकॉर्ड कयो वञे ऐं जेको आहे उन खे सोप सीरियल खे बहितर बणायो वञे। ईद खां पोइ उन जी जेको आहे न लगातार ऐं मल्टीपल उन जी रिकॉर्डिंग शूट वग़ैरह थी वेंदी, उनजा प्रोमो टीज़र वग़ैरह बि तव्हांजे साम्हूं अची वेंदा ऐं असां अञा एक्सप्लोर करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। दुलाब सोप सीरियल बि यादि करे छॾियो। हीअ जेका ड्रामा रिव्यू कंदा आहियूं असां रोज़ाना शोबिज़ यानी रिपोर्ट तव्हांखे ॾींदा आहियूं शोबिज़ जे हवाले सां, सिंधी शोबिज़ मीडिया जे हवाले सां, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल ते तव्हांखे इहे शयूं मिलंदियूं, ॿियो तव्हांखे किथे बि कोन मिलंदियूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो, जे तव्हां शौक़ु सां यूट्यूब चैनल ॾिसंदा सिंधी मीडिया जे हवाले सां तव्हांखे का ख़बर पवे त हीअ शाहिद खुसरो व्लॉग खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं नो टेंशन करे तव्हां वेही रहो, सुबुह सां हिकिड़ी वीडियो तव्हांखे मिलंदी, सॼियूं ख़बरूं सिंधी हवाले सां इन हिकिड़े ई वीडियो में तव्हांखे मिलंदियूं रहंदियूं। ऐं ॿिया ड्रामा जेका हली रहिया आहिनि उहे तव्हांखे केतिरा वणी रहिया आहिनि उन्हनि जा बि कमेंट ज़रूरु ॿुधाइजो। ड्रामा हवेली आहे, पत्थर दिलि तव्हांखे यको असांखे ख़बर आहे केतिरो माण्हुनि खे वणे थो, ख़ासि करे ड्रामा हवेली जी बि कमेंट कजो तव्हांखे हू ड्रामो हिन टाइम केतिरो सुठो लॻी रहियो आहे, केतिरो सुठो न लॻी रहियो आहे। दोस्तो
असां काफ़ी जेको आहे कमेंट दोस्तनि जा पढ़िया नंबर जे हवाले सां बि दोस्त कमेंट कंदा आहिनि ज़रूरु नंबर ॾींदासीं कुझु अरसे खां पोइ उहो सिलसिलो बि असां जारी कंदासीं स्टार्ट कंदासीं। अॼु तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड खे एक्सप्लोर कंदासीं। जी हाँ दोस्तों, छा नेक्स्ट एपिसोड में वाक़ई सिजावल ख़ान खे हाणे मूसा काउंट कंदो? छा नवाब खान जे चवण ते सिजावल ख़ान जहिड़े दोस्त सां मूसा विढ़ंदो? छा उन खे मारींदो या उन खे वॾो नुक़सानु पुॼाईंदो या उन जा साथी यानी सिजावल ख़ान जा साथी छा मूसा ख़तमु कंदो? ऐं नवाब खान इन मां केतिरो फ़ाइदो वठण वारो आहे? ऐं नवाब खान जे चवण ते मूसा इहो आख़िर क़दम छो खणी रहियो आहे? छा जे लाइ मूसा जी कहिड़ी मजबूरी आहे जो नवाब खान सां मिली करे पंहिंजे दोस्तनि जे ख़िलाफ़ु थी चुको आहे? जी हाँ दोस्तों, अॼु इहा अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। नंढिड़ो अर्ज़ु आहे इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु ॿिए ड्रामनि जे बारे में बि तव्हांखे अपडेट ॾींदासीं जेका ॿिया हली रहिया आहिनि, जेका नवां अचण वारा आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदासीं इन नंढिड़े वीडियो में। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पहिरीं ॻाल्हि त तव्हां प्रोमो ॾिठो, राति एपिसोड बि ॾिठो ऐं नवाब खान हाणे मूसा जे कुल्हे ते बंदूक रखी हलाइणु चाहे थो। नवाब खान आहिस्ता आहिस्ता मूसा खे पंहिंजी मुठ में करे चुको आहे ऐं नवाब खान चाहे थो त मूसा खां सिजावल जेको आहे मरायां ऐं मां पंहिंजो रस्तो साफ़ु करायां। इहो हिकिड़ो ई मूसा आहे जेको सिजावल ख़ान खे मुंहुं ॾेई सघे थो, बाक़ी कंहिं ॿिए में सघ एतिरी न आहे। जी हाँ दोस्तों, इहो त सच आहे, लेकिन ईअं छा थींदो? जी हाँ दोस्तों, मजबूरी कहिड़ी आहे मूसा जी? मजबूरी दोस्तों मूसा जी इहा आहे त मूसा जे नवाब खान जे ख़िलाफ़ु थिए थो त जेल में पियो आहे, कंहिं टाइम ज़ख़्मी पियो आहे, कंहिं टाइम किथे पियो आहे, कंहिं टाइम घर छॾी वेठो आहे। उहो सम्झी चुको आहे त मूसा सां इंसान नवाब खान सां विढ़ण सां कुझु न थींदो। नवाब खान जी कच्छ में वेही पंहिंजा कमु कढणा आहिनि ऐं नवाब खान जी क्लोज़ थियणो आहे। जॾहिं नवाब खान जी क्लोज़ थी वेंदुसि पोइ नवाब खान खे मारणु आसान थी वेंदो। इहा आहे मूसा जी सोच। इन सोच सां मूसा जेको आहे नवाब खान जो हर हुकुम मञे थो, हर हुकुम खे अखियुनि ते रखे थो पियो ऐं नवाब खान बि वॾो ख़ुशि थी वियो आहे। नवाब खान इहो सोचे थो त मूसा मुंहिंजे हाणे मुठ में अची चुको आहे ऐं नवाब खान इहो सोचे थो त मूसा हाणे मूंखे छॾे काॾे बि न वेंदो। मां इन खां पंहिंजा दुश्मन छो न मरायां, पंहिंजा पालान छो न करायां? ऐं उहो वॾे में वॾो जो दुश्मन आहे सिजावल ख़ान। ऐं दोस्तों, इन जे करे मूसा जेको आहे पंहिंजा कमु करे रहियो आहे सिजावल नवाब खान सां गॾु रही करे। लेकिन जी हाँ दोस्तों, हाणे सिजावल ख़ान खे बिल्कुलु नुक़सानु पुॼंदो कंहिंजे हथां? मूसा जे हथां। मूसा इहो कमु कंदो नवाब खान जे चवण ते ऐं सिजावल ख़ान जे माण्हुनि खे ऐं सिजावल ख़ान खे ॾंडो ॾेई छॾींदो ऐं सिजावल ख़ान बि सोचण ते मजबूर थींदो मूसा जे मथां असांजा हेॾा थोरा आहिनि, मूसा जहिड़ो माण्हू इहो कीअं नवाब खान जी वकड़ में अची वियो आहे? नवाब खान जे चवण ते असांजो नुक़सानु करे थो, इन खे कीअं रोकिजे? हू पंहिंजो वसु हलाईंदो, सिजावल ख़ान बि ऐद कंदो त मां मूसा खे कोन छॾींदुसि। लेकिन अॻियां बि वरी मूसा आहे, मूसा त मूसा आहे, मूसा जी केरु ॻाल्हि मञे। लेकिन हिते ॿियो हिकु टर्निंग पॉइंट अचण वारो आहे, उहो आहे उनजी मूसा जी घरवारी। उहा पंहिंजा दुश्मन, उहा बि जॾहिं सिजावल ख़ान जे ख़िलाफ़ु थी बीहंदी, चवंदी इहो माण्हू सही न आहे, हिन मूंखे हीअं चयो हूअं चयो, ऐं तॾहिं मूसा खे अञा डबल ताक़त मिली वेंदी। नवाब खान जी सपोर्ट अलॻि, उहो बि चवे थो तूं सिजावल ख़ान खे काउंट कर, इहो मुंहिंजो वॾो दुश्मन आहे। ऐं वरी जॾहिं मूमल चवंदी पोइ त अञा सिजावल चढ़ी करे मूसा चढ़ी करे सिजावल जे मथां नुक़सानु कंदो, उन जेको आहे वार कंदो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों शेरली बि सोचण में मजबूर थी वियो आहे त मीर कंहिंजी सपोर्ट ते एॾो क़दम कयो आहे, भावल खे ज़ख़्मी कयो अथईं। लेकिन हालांकि भावल खे ज़ख़्मी त नवाब खान जे माण्हुनि कयो आहे, लेकिन शेर अली इहो सोचे रहियो आहे, अफ़वाह इहा आहे त मीर ज़ख़्मी करे राणी खे वठी वियो आहे। ऐं शेर अली बि अनक़रीब सिजावल जे ख़िलाफ़ु थी बीहंदो ऐं मीर जे बि ख़िलाफ़ु थी बीहंदो ऐं मीर ऐं सिजावल हिकु थींदा, इहे इन्हनि सां विढ़ंदा। लेकिन शेर अली ॿिन्ही खे टांडा ॾियण जी कोशिशि कंदो ऐं नवाब खान हथोड़ो फेरे शेर अली खां बि कमु वठंदो ऐं अहिड़े हिसाब सां सिजावल जा ॿ दुश्मन वॾा वॾा थी वेंदा ऐं ॿिन्ही खे मुंहुं ॾियणु वॾो मुश्किल कमु हूंदो। लेकिन सिजावल अहिड़ी सघ रखे थो ऐं ॿिन्ही खे मुंहुं ॾियण जी कोशिशि कंदो सिजावल ख़ान। ऐं भावल बि वरी जॾहिं हिन जो ख़िलाफ़ु थी वेंदो वक़्तु ऐं भावल जी सूरत में, पोइ त अञा मज़ो थींदो, अञा सिजावल जे लाइ मुसीबतूं वधी वेंदियूं ऐं सिजावल हिकिड़े दुश्मन सां मुंहुं ॾींदो, वरी ॿिए सां ॾींदो, वरी टियों। अहिड़े हिसाब सां सिजावल पाण परेशान थी वेंदो त हाणे मां कयां त आख़िर छा कयां ऐं इन्हनि भाॻनि मां जान छॾायां त आख़िर मां जान कीअं छॾायां। ऐं अचण वारनि जेको आहे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे दोस्तो ॾिसण वटां मिलंदा। हीअ ज़बरदस्त सीन आहिनि ऐं ज़बरदस्त कहाणी थियण वारी आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, छा माण्हू सोचे रहिया आहिनि त राणी वापसि वेंदी? न दोस्तो, हाणे वस ताईं राणी भावल वटि न वेंदी
ऐं भावल पंहिंजी पूरी कोशिशि कंदो, पूरो पंहिंजो ज़ोर लॻाईंदो, कोशिशि कंदो त मां कहिड़े बि तरीक़े सां राणी खे वठी वञा, मीर खे बि मारियां। ऐं भावल धमकी ॾिनी आहे सिजावल खे, मां तोखे मारे तुंहिंजे घर में घिरी इहो कमु कंदुमि। इहो कमु कंदो बिल्कुलु, भावल कोशिशि कंदो लेकिन नाकाम थींदो। ऐं सिजावल खे अञा गुस्सो अची वेंदो त मूंखे मारे मुंहिंजे घर में घिरंदो। भावल खे एॾी ताक़त काॾों आई। ऐं सिजावल अञा धमकी ॾींदो त तोखे कहिड़ी ज़रूरत आहे जो तूं मुंहिंजे घर में घिरे। ऐं भावल चवंदो बिल्कुलु तुंहिंजे घर में घिरंदुसि, मुंहिंजी न्याणी राणी तुंहिंजे घर में आहे, मीर खे बि तूं पनाह ॾिनी आहे, मां तोखे न छॾींदुसि। हिक ॿिए खे धमकियूं वग़ैरह इहे ॿई धुरियूं ॾींदियूं। ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो दोस्तो त जेको आहे हाणे दरिया ख़ान जी बि शादी थी वेंदी। ऐं दरिया ख़ान खे रतो रत कंदा नवाब ख़ान जा माण्हू। नवाब ख़ान इहो सोचे रहियो आहे त मां ईअं कयां, लेकिन इन जे अॻियां मूसा अची सघे थो, मूसा हिन खे रोके सघे थो। मूसा जो दोस्त आहे दरिया ख़ान, लेकिन हिन टाइम हू अलॻि थी चुका आहिनि, लेकिन दोस्ती बरक़रार आहे न। लेकिन मूसा कोशिशि कंदो, जे मूसा खे ख़बर पई त इन कम खे रोकींदो, नवाब ख़ान खे रोकींदो इहो कमु न कर। लेकिन दरिया ख़ान खां मूसा अलॻि थियण ते हाणे नवाब ख़ान खे दिलिजाए थी वई आहे। हाणे दरिया ख़ान कमज़ोर थी वियो आहे, मूसा जी ताक़त अलॻि हुई, गॾु हुया, ॿई ताक़त हुई। हाणे मां जेका मूसा जा दोस्त हुया उन्हनि खां पंहिंजा प्लान वठी वठां। हिन टाइम मूसा मूं वटि आहे, हिन टाइम उहे कमज़ोर आहिनि। ऐं अहिड़े हिसाब सां पंहिंजा माण्हू मोकिल दरिया ख़ान जो उतां अॻिते उन्हनि खे पूरो करण जे लाइ, रतो रत करण जे लाइ। लेकिन नवाब ख़ान जॾहिं मूसा खे इहा ख़बर पवंदी त वरी कमु खिटली थींदो। लेकिन दरिया ख़ान ईअं सोचींदो त मूसा कराए रहियो आहे, नवाब ख़ान जी कच्छ में वेही असां दोस्तनि खे मराए रहियो आहे। ऐं हुनजी सोच में वरी इहा ॻाल्हि अची वेंदी, डाउट अची वेंदो। ऐं अचण वारे एपिसोड में दोस्तो तव्हां इहो बि ॾिसंदो दरिया ख़ान बि मूसा जे ख़िलाफ़ु थी वेंदो, सफ़ा चवंदो तूं दोस्ती जे लाइक़ु न आहीं, तूं ग़लति कमु करे रहियो आहीं। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तो नेक्स्ट एपिसोड जेका किस्तियूं ईंदियूं उन में सुठा ऐं जेका सीन अचण वारा आहिनि, कुझु ॿिया अदाकार बि हिननि में एंटर थियण वारा आहिनि। तव्हांखे मां दोस्तो ॿुधाईंदो हलां त कुझु ड्रामा वरी जेको आहे ऐं ईद खां पोइ स्टार्ट जेका थियण वारा आहिनि। दुलाब सोप सीरियल जी पूरी तयारी हली रही आहे। उन खे जेको आहे सुठे स्पेल ते रिकॉर्ड कयो वञे, सुठे स्केल ते रिकॉर्ड कयो वञे। ऐं जेको आहे उन खे सोप सीरियल खे बहितर बणायो वञे। ईद खां पोइ उन जी जेको आहे न लगातार ऐं मल्टीपल उन जी रिकॉर्डिंग शूट वग़ैरह थी वेंदी। उन जा प्रोमो टीज़र वग़ैरह बि तव्हांजे साम्हूं अची वेंदा। ऐं असां अञा एक्सप्लोर करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। दुलाब सोप सीरियल बि यादि करे छॾियो। हीअ जेका ड्रामा रिव्यू कंदा आहियूं असां रोज़ाना शोबिज़ यानी रिपोर्ट तव्हांखे ॾींदा आहियूं शोबिज़ जे हवाले सां, सिंधी शोबिज़ मीडिया जे हवाले सां। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल ते तव्हांखे इहे शयूं मिलंदियूं, ॿियो तव्हांखे किथे बि कोन मिलंदियूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो, जे तव्हां शौक़ु सां यूट्यूब चैनल ॾिसंदा सिंधी मीडिया जे हवाले सां तव्हांखे का ख़बर पवे त हीअ शाहिद खुसरो व्लॉग खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं नो टेंशन करे तव्हां वेही रहो। सुबुह सां हिकिड़ी वीडियो तव्हांखे मिलंदी, सॼियूं ख़बरूं सिंधी हवाले सां इन हिकिड़े ई वीडियो में तव्हांखे मिलंदियूं रहंदियूं। ऐं ॿिया ड्रामा जेका हली रहिया आहिनि उहे तव्हांखे केतिरा वणी रहिया आहिनि उन्हनि जा बि कमेंट ज़रूरु ॿुधाइजो। ड्रामा हवेली आहे, पत्थर दिल तव्हांखे पोइ असांखे ख़बर आहे केतिरो माण्हुनि खे वणे थो। ख़ासि करे ड्रामा हवेली जी बि कमेंट कजो तव्हांखे हू ड्रामो हिन टाइम केतिरो सुठो लॻी रहियो आहे, केतिरो सुठो न लॻी रहियो आहे। दोस्तो असां काफ़ी जेको आहे कमेंट दोस्तनि जा पढ़िया। नंबर जे हवाले सां बि दोस्त कमेंट कंदा आहिनि, ज़रूरु नंबर ॾींदासीं कुझु अरसे खां पोइ। उहो सिलसिलो बि असां जारी कंदासीं, स्टार्ट कंदासीं। दोस्तो जेको आहे हाणे मुंहिंजे ख़्याल में असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां वरी असां नेक्स्ट वीडियो में। शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। हीअ अव्हांजो चैनल आहे, सब्सक्राइब कंदो, बेल आइकन खे बि आल ते करे छॾियो। अगरि हिन वीडियो खे ज़रूरु लाइक कयो, फ्री आहे लाइक करणु, सभु कुझु फ्री आहे। जे तव्हां दोस्तो व्लॉग जे शौक़ीन आहियो, सिंध जा ख़ूबसूरत नज़ारा ॾिसणु चाहियो था त पोइ जेको आहे असांजो ॿियो हिकु मुंहिंजो चैनल आहे शाहिद खुसरो सिंधी, ठीकु आहे। पाण सिंधी आहियूं, उन चैनल ते अची करे उनजो लिंक डिस्क्रिप्शन में बि मूं ॾेई छॾियो आहे। उन चैनल ते अची करे व्लॉग सुठा असां ॾींदा आहियूं सिंध जी ख़ूबसूरती जे हवाले सां। उहे ॾिसो ऐं उते सब्सक्राइब बि कयो, लाइक बि कयो ऐं वीडियो दोस्तनि ॾे बि शेयर कयो ग्रुपनि में। ऐं मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।